नाज़रीन, धरती टीवी ऐं सोभ मीडिया ग्रुप जे सॾ ते गवर्नमेंट लोअर बॉयज़ सेकेंडरी स्कूल शाहपुर चाकर में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां उस्ताद अहमद नवाज़ बालादी, रजब अली डायरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिकु शानदार रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था आशिक़ हुसैन झुलण जी हिन रिपोर्ट में। टोपी अजरक जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, सिंध सकाफ़त जिंदाबाद, सिंध सकाफ़त जिंदाबाद। धरती टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे क़दीम ॾियारे खे अॼु नई सही सां हिकिड़ी जान विधी आहे। टोपी अजरक ॾियारे ते सकाफ़ती ॾियारे ते असीं सोभ अख़बार ऐं धरती टीवी जो शुक्रियो अदा कयूं था मेन सिंधी स्कूल शाहपुर चाकर तरफ़ां। धरती टीवी जे तरफ़ां जेका सिंधी ॾियारो मल्हायो पियो वञे उन जी मुबारकबाद पेश कयां थो। असां सभिनी खे इन ॾींहं जी वॾी ख़ुशी आहे ऐं इहो हर साल मल्हाईंदा ईंदासीं। अजरक टोपी जो प्रोग्राम ॾियारो आहे, हर साल मल्हाईंदासीं, सुठे नमूने सां भरपूर तरीक़े सां हीउ ॾियारो मल्हाईंदासीं। 1 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारा मल्हाईसूं असां इंशाअल्लाह सोभ ऐं धरती टीवी नाल गॾु। ऐं असांजा इहो सकाफ़ती ॾियारु आहे जेका सिंध था, असां बि सिंध जा रहंदा आहियूं त असां बि सिंधी आहियूं, उन जे करे असां बि इहो भरपूर तरीक़े नाल ऐं सोभ साथ नाल जंहिंजे सोभ अख़बार ऐं धरती टीवी नाल मल्हाईसूं इंशाअल्लाह। जंहिंजा प्रोग्राम अॼु असांजे जागरता रैली बि कढी ऐं तव्हां ॿारहां असां जागरता पैदा की ऐं प्रोग्राम जे हवाले भाई ये प्रोग्राम असांजी सकाफ़त क्या है क्या नहीं है जेको असां उन खे ॿुधाया इंशाअल्लाह 1 तारीख़ असां बिल्कुलु सोभ साथ नाल असां इहो ॾियारा मल्हाईसूं इंशाअल्लाह। हम बहुत शुक्रगुजार हैं सोभ मीडिया ग्रुप और धरती चैनल के, जिन्होंने हमारे स्कूल मेन सिंधी प्राइमरी स्कूल में यकजहती का मुजाहरा किया और सिंधी अजरक टोपी का दिन मनाया। इसके लिए हम बहुत शुक्रिया अदा करते हैं सोभ ग्रुप और धरती चैनल का। धरती सोभ वारनि जे तरफ़ां शुक्र अदा था कयूं जो उन्हनि पंहिंजो क़ीमती टाइम सीड़ाए ऐं हिन जो सिंध सकाफ़त खे उजागर करण लाइ हीउ प्रोग्राम थियो आहे। ऐं हीअ सिंध जेका आहे उहा बुज़ुर्गनि जी धरती आहे, शाह लतीफ़ जी धरती आहे, लाल कलंदर शहबाज जी धरती आहे, सचल समद जी धरती आहे, असां सभिनी जी धरती आहे। असां पंहिंजे सकाफ़त खे उजागर करण लाइ ऐं पंहिंजे सकाफ़त जी हिफ़ाज़त करण लाइ ऐं पंहिंजी सकाफ़त खे मल्हाइण ख़ातिर तव्हांजो तमामु थोराइता आहियूं ऐं शुक्रगुज़ार आहियूं, हमेशह लाइ मल्हाईंदा रहंदासीं। सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहं माण्हू वञनि मरियो, तेसीं कुर्ब करियो जेसीं जीअरा आहियूं जहान में। ऐं असां इन्हनि धरती टीवीअ जे नुमाइंदनि सोभ अख़बार जे नुमाइंदनि जा थोराइता आहियूं जिन असांखे हीउ ॾियारो यादि ॾियारियो। इंशाअल्लाह ताला हीउ ॾियारो जॾहिं बि मल्हाईंदासूं असांजे स्कूल हिननि सां ई गॾु रहंदो। वरी ॾियारो असां पंहिंजे स्कूल में जागरता जे सिलसिले में हिकु प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें ॿारनि में जोश खरोश ॾिसी असां वॾनि खे इहो यादि थो अचे त सिंध सदियुनि ताईं सलामत रहंदी, सिंधी सकाफ़त सदियुनि ताईं सलामत रहंदी। ऐं असां इहो ॾींहुं 1 डिसंबर ते हिन महसूमनि ॿारनि सां गॾिजी ऐं सोभ ग्रुप ऐं धरती टीवीअ सां गॾु मल्हाइण जो वचन कयो आहे ऐं इंशाअल्लाह सकाफ़त खे बुलंद खां बुलंद तरीन हद ताईं पहुचाईंदासीं। धरती टीवी सां ॾियारो मल्हायो आहे। असां 1 तारीख़ ते बि रैली कढी ऐं ख़ुशियुनि सां ॾियारो मल्हाईंदासीं। टोपी अजरक जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, टोपी अजरक जिंदाबाद, सिंध सकाफ़त जिंदाबाद, सिंध सकाफ़त।